कहानी रहे, कहानी रहे मैया, ओ गंगा मैया। अड़ी सूरत ॾिठी मूं सुहानी, छा थी भई, अड़ी मूरत ॾिठी भरियल आनी, ॾिसी मन पियो ठरे, थियां पल ना परे, मूंखे दिल भर अहिड़ो दिल वारो मिलियो, दिल वारो मिलियो मैया, ओ गंगा मैया, मैया, ओ गंगा मैया, गंगा मैया में जैसी तई पानी रहे, मुंहिंजा बाबलत हिंजी कहानी रहे, कहानी रहे मैया, ओ गंगा मैया। चाह हिकड़ी दासी दिया बाबा, चाह हिकड़ी संगत दिया साईं, साण सतगुर रहे तू सदाई, साण सतगुर रहे तू सदाई, जैसी जग में चरणन मेरा, जैसे जग में जग जिया में चरणन चरणन मेरा, मेरा, दुनिया भर जो खजानो मूंखे सारो मिलियो, मूंखे सारो मिलियो मैया, ओ गंगा मैया, मैया, गंगा ओ गंगा मैया, गंगा मैया में जैसी पानी बाबा के नाम की कहानी रहे, कहानी रहे मैया, ओ गंगा मैया, मैया, मैया। बाबा अरदास राम साहिब साहेब की की जय। जय। श्वेता बोलोगे? श्वेता बोलो। गोदरी वारे घनश्याम की जय। बाबा हरदास राम साहेब की जय। 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 तो बाबा हरदास राम साहिब पढ़ाईअ में तमामु घणा होशियार हूंदा हुआ ऐं उन्हनि पढ़ाई पूरी करे उन्हनि खे टीचर जी नौकरी बि मिली वई। स्कूल में ॿारनि खे पढ़ाईंदा हुआ, पर ईअं पढ़ाईंदा हुआ जीअं कोई पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदो आहे। पोइ माता चवंदी हुयनि शादी करो, त चवंदा न, असांखे दुनिया जे झंझट में न फसायो, असां ईअं ई सुठा आहियूं, असांखे भगवान जी सेवा करणी आहे, संगत जी सेवा करणी आहे। ऐं स्कूल में नौकरी कंदा हुआ, ख़ुशि हुया। हिकु दफ़ो संत कंवरराम साहिब जे सत्संग में विया त उते स्कूल में न पहुची सघिया। सुबुह जो उन्हनि खे निंड अची वई त जॾहिं प्रिंसिपल खे सॉरी चवण आया त प्रिंसिपल चयईंसि तव्हां त हिते आया हुआ, त ॾिठई भई मां आयुसि न ऐं कोई ॿियो अची मुंहिंजे जॻह ते पढ़ाए वियो आहे त पक इहे गुरू जी करामत हूंदी। त संत कंवरराम साहिब खे पंहिंजे गुरू करे छॾियऊं ऐं उन ॾींहं खां वठी स्कूल जी नौकरी बि छॾे ॾिनऊं। संत फ़क़ीर थी विया। जिते जिते वेंदा हुआ संत कंवरराम साहिब सां, संत कंवरराम साहिब शुरू में मना कंदा आहिनि भई तव्हां पंहिंजे घर वापसि वञो, माता पिता जी सेवा वञी करो। पोइ बाबा चवंदासीं मां उन्हनि जी सेवा करे पोइ ई तव्हां वटि ईंदुमि। रोज़ सुबुह जो पहिरीं मां माता पिता जी सेवा करे ईंदुसि, पोइ मां तव्हां वटि ईंदुसि। त जिते किथे वेंदा हुआ संत कंवरराम साहिब सां गॾु, ऐं उन्हनि जी तमामु सेवा कयऊं, उन्हनि खां नामदान वरितऊं। हिकु दफ़े कोई मंदिर ठहे पियो
पोइ उनजी भित ठाहिण जो कमु हुयो त अॻे मज़दूर न घुराईंदा हुया, पाण धीरे धीरे ठाहींदा हुआ। त संत कंवरराम साहिब ऐं बाबा हरदास राम साहिब गॾिजी रोज थोरी 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 भित ठाहिनि पिया। त बाबा हरदास राम साहिब राति जो सुम्हंदे वक़्तु सोचनि था भई छो मुंहिंजो गुरु तकलीफ़ करे, बंदि थी वञे त पोइ वरी चालू कजो, आरती कंदासीं कथा खां पोइ। त छो मुंहिंजो गुरु तकलीफ़ करे, छो मुंहिंजो गुरु इहा भित ठाहे। त सॼी राति जागी करे 10-12 कलाक उन्हनि छा कयो, उहा सॼी भित पाण ई अकेले ठाहे छॾियऊं। सुबुह जो जॾहिं संत अची पहुता, वाइड़ा थी विया, भई हिकु ॾींहं में इहा दीवार ठही नथी सघे, कीअं ठही वई आहे। त उते बाबा हरदास राम साहिब खे ॾाढियूं आसीसूं ॾियनिस था, भई तूं 100 मां 100% सेवा में सचो आहीं ऐं तुंहिंजी सेवा हिते क़बूल पई आहे ऐं असां तोखे 13 वरदान ॾियूं था। उन में वरदान ॾिनऊंसि भई तुंहिंजे नाले ते बुढ़ा बुढ़ियूं खाईंदा, तुंहिंजे नाले ते मंदिर हलंदा, तुंहिंजे नाले ते देगियूं छड़ंदियूं, तुंहिंजो नालो आद जुगात ताईं रहंदो ऐं तुंहिंजे नाले जा माण्हू भॻतियूं कंदा ऐं तुंहिंजे नाले सां माण्हुनि जा पलव अघाइजी वेंदा, तुंहिंजे नाले जूं वरसियूं थींदियूं। अहिड़ा 13 वचन बाबा खे ॾिनऊं, जेके अॼु ताईं असां ॾिसूं वेठा। भई बाबा खे चोलो छॾे बि घणा साल थी विया आहिनि? 35 न वधीक, 35 न 40